सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, बुज़ुर्गो, भाइरो, अल्लाह जा शुक्राना जंहिं रब करीम असांखे हिन भलारी महफ़िल में हाज़िरी जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। 1948 खां वठी ही 2020 पियो हले। ताज मस्जिद में मदीने वारे साईं जे बचड़न जे शहादत जो तज़किरो उलमा खां, सुलहा खां, उम्मत जे भलारन इंसानन खां तव्हां इहो तज़किरो पाक ॿुधंदा रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो, इंशाअल्लाह ॿुधंदा रहंदो। हिन मस्जिद जे फ़ज़ाउन में उस्तादुल उलमा मखदूम अहले सुन्नत हजरत किबला सईं मोहम्मद उस्मान रहमतुल्लाह अलैह, उस्तादुल उलमा महबूबुल उलमा हजरत मौलाना नाले मिठो रहमतुल्लाह अलैह, सिंध जा नामियारा आलिम बुजुर्ग तव्हांजे ताज मस्जिद में ईंदा रहिया आहिनि ऐं मदीने वारे साईं जे बचड़न जो शान ॿुधाईंदा रहिया आहिनि। ॿुधो, पलव में ॿधो, दिल ते लिखो, पंहिंजे आलमन जूं ॻाल्हियूं सीने में सांढियो, उन अक़ीदे खे वठो, उन ॻाल्हि खे मज़बूत पकड़ियो जेके आलिम तव्हांखे सेखारनि ऐं सम्झाइनि था। वाइज़ ॿुधण मक़सूद न हूंदो आहे। 2 कलाक, 1.5 कलाक, 2.5 कलाक तकरीर ॿुधण मक़सूद न हूंदो आहे। भली हिकड़ी ॻाल्हि ॿुधो पर उन खे सम्झो, पंहिंजे हियाम में हंडायो ऐं उन जे मथां अमल पैरा थियो। मोरे वारो, वक्त ॾाढो नाज़ुक अची वियो आहे। फितना ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। मदीने वारे साईं फरमाया त अहिड़ो वक्त मुंहिंजी उम्मत में ईंदो, फितना ईअं पखड़बा जीअं कारी रात छांइजी वेंदी आहे।
जे रात छांइजी वेंदी आ न इए रात वांगुर कारी रात वांगुर फितना छांइजी वेंदा एड़ो दौर मुंहिंजी उम्मत में ईंदो माण्हू सुबुह जो मुसलमान हूंदा शाम जो काफ़िर थी वेंदा शाम जो मुसलमान हूंदा सुबुह जो काफ़िर थी वेंदा साईं फरमाइनि था एड़ो दौर ईंदो जो पैसे जे एवज़ दौलत जे एवज़ नाणे जे एवज़ माण्हू पंहिंजो दीन विकिणी छॾींदा पंहिंजो अक़ीदो विकिणी छॾींदा तव्हांखे शायदि मूं अॻे ॿुधायो हो या न असांजे मातली जे पासे में हिकिड़ो माण्हू हुयो कट्टर सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारो मिलाद करण वारो दस्तगीर जी यारी करण वारो वरी अचे गजस हो चऊं तो के मस्जिद ठहराए था ॾियूं गोठ जो चङो मुड़स बाही मस्जिद ठहराए था ॾियूं 8 लाख रुपए जी ऐं पैसा भी ॾियूं था तू रुगे इहो चओ त मां देवबंदी मज़हब जो आहियां लिखी ॾिनई मां तव्हांजो आहियां 8 लाख बि वरितई रोक 8 लाख जी मस्जिद ठहराई 2 साल गुज़रिया त वरी हो अचे लॻसि उन्हनि जो मियां 8 8 16 ते तो इहो ईअं कयो आहे असां तोखे 20 था ॾियूं वरी कारो झंडो हयईं चई त मां उन्हनि मज़ा आहियां मदीने वारे साईं फरमाए त अहिड़ो दौर ईंदो माण्हू पैसनि ते पंहिंजो दीन विकिणंदा अॼु उहो दौर अची वियो आहे मूंखे हिकिड़ी वीडियो फिल्म ॾेखारियूं वीडियो मोबाइल में हिकिड़ो शख्स आहे ईअं कुबड़ो थियो हले थो लठ हथ में अथसि उन जे अॻियूं पोयूं सवनि जे तादाद में माण्हू इहो 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 कंदा था वञनि चवनि था त इहो इमाम ज़ैनुल आबिदीन आहे माज़ल्ला अस्तग़फिरुल्लाह सुम्मा अस्तग़फिरुल्लाह इहो इमाम ज़ैनुल आबिदीन आहे ऐं हे कूफी आहिनि हिन खे ॿधियूं था वञनि कैदी पण ज़ंजीर उन खे ॿधा पिया आहिनि हाणे यज़ीदियुनि त छा कयो छा न कयो पर वॾा यज़ीदी त हे हिन वॾा बेईमान हे हिन हिकिड़ो मुजस्समो ठाहियो आहे फोटू मुजस्समो बुत जीअं ठहंदो आहे उनखे तीर लॻा पिया आहिनि तलवारूं लॻियूं पियूं सिर कटियो पियो आहे चए त इहो इमाम हुसैन पियो आहे अस्तग़फिरुल्लाह अज़ीम जॾहिं मदीने वारे साईं जे गुस्ताखन हालैंड वारनि खाका ठाया हा त सॼो पाकिस्तान उथी पियो हुयो चऊं त न गुस्ताखी कई आहे खाका ठाया आहिनि मदीने वारे साईं जा हुजूर जे बचन जा खाका ठाया आहिनि गैरत ईमानी जागी पई हुई मुसलमाननि जुलूस कढिया उन ते खून बि थी चुका हुया मुंहिंजा दोस्तो उहे खाका ठाया काफ़रनि पर हिननि खे तव्हां छा चवंदो जेके मुसलमान बि सॾाइनि इमाम हुसैन जो मुजस्समो ठाहियूं तीर चुटनि तलवारूं चुटनि इमाम ज़ैनुल आबिदीन जो उहो मुजस्समो ठाहे मुजस्समो न पर हिकिड़ो लोफर हिकिड़ो गंदो माण्हू उनखे सॾनि तई इमाम ज़ैनुल आबिदीन आहे उनखे ज़ंजीरनि में क़ैद करे अॼु यज़ीदी वठी था हलनि पुठियूं वरी हे मातम कंदा था वञनि छा इहा मोहब्बत आहे छा इहो दीन आहे छा इहो इस्लाम आहे छा इस्लाम इन शइ जी इजाज़त ॾिए थो बादशाह हिकिड़े खे कंहिं माण्हू चयोसीं फलाणे तोखे गार ॾिनी आहे उहे लफ़्ज़ चई ॿुधाई त हे लफ़्ज़ तोखे चया अथई बादशाह हुकुम ॾिनो जलाद खे चई त हिन माण्हू जी ज़बान कटे छॾ हुन चयोसि मुंहिंजी ज़बान छो थो कटी गारियूं त तोखे फलाणे ॾिनियूं बादशाह चयो त हुन जे चयो या न चयो मूं त कोन ॿुधो न तूं त मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं वेठो थो चवीं तूं मुंहिंजे साम्हूं वेठो थो चवीं वॾो पादरनि जो हक़दार त तूं आहीं मोरे वारा सम्झो था अलाए कोन था सम्झो यज़ीदियुनि छा कयो तारीख़ में लिखियल आहे पर हे त तुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं
मुजस्मा ठाहियूं हथ जो इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं बीबियुनि जा उहे काफ़िलो ठाहिनि था इमाम हुसैन जो काफ़िलो थो वञे पियो तव्हां यूट्यूब ते ॾिसो तव्हांखे उहे सॼियूं फिल्मूं नज़र ईंदियूं हीअ बीबी ज़ैनब आहे बीबी रुकैया आहे हीअ बीबी सकीना है ही फलानी बीबी आ मुझा दोस्तों ही इमाम ज़ैनुल आबिदीन आ ही फलाने जो लाश आ ही फलाने जो जनाज़ो आ छा यो अदब आ या बेअदबी आ गालायो छो न था अदब आ या बेअदबी आ बेअदबी आ यो इश्क आ या फिस्क आ यो इश्क आ या फिस्क आ या मोहब्बत आ या ख़यानत आ मोहब्बत सिखणी थई त ताज मस्जिद में आ आशिकाने अहल बैत सुभान अल्लाह दुख जो इज़हार दुहल वजाए न कबो आ दुहल खुशी जे मौके जी अलामत हुंदी आ शादी जे मौके जी अलामत दुहल हुंदो आ ऐं गम जे टाइम ते दुहल वजाए मातम करे गलियुनि में मथा उखाड़ा वातन में पान पिया आहिनि वातन में चरस ऐं हुक्का ऐं मुंहिंजा दोस्तो नशा वातन में आहिनि ऐं उहे पाक बीबियुनि जा नाला वठी गलियुनि में वञी मातम करण इहा मोहब्बत न आहे जे मोहब्बत थई त ताज मस्जिद में आ अदब सां सुभान अल्लाह बावजू बा अदब बा मुलाहिजा एतराम सां बावजू वेही कुरान बुधो हदीस बुधो त नबी जे बचन जो शान छा नबी जे अहल बैतन जी इज्जत चाहे अजमत चाहे उन्हनि जी तालीम चाहे तलकीन चाहे पुट मां ध्यान चाहींदुसि तव्हांजो इमाम हुसैन शहीद थिया इन में को शक ही ना है किए शहीद थिया पानी बंद थियो या न थियो किए थियो इहो वाक़ियो बाद जो आहे पर असुल सुवाल आहे त इमाम हुसैन मदीने जहिड़े शहर खे छॾे निकितो छो वरी जो मके में आयो तो मक्के जो शहर हज जा दिहाड़ा सजी दुनिया जा मानू अचन पिया मक्के में हज अदा कर इमाम हुसैन मक्के के छड़े मानू एराम बदियूं मक्के में अचन था इमाम हुसैन मक्के के छड़े कूफे दे वने सवाल इहो आ पंजे ज़हनन का पुछो त सही न मोरे वारो अल्लाह ता के अकुल दिनो आ समझ दिनी आ कदे पान का पुछो सवाल कयो त इमाम हुसैन जे वञण जो मकसद केड़ो हो गर्ज केड़ो हुयो रस्ते में वाक़ियो थियो करबला में कूफे मक्के ऐं कूफे जे विच में मंजिल आहे करबला जी जिते वाक़ियो थियो आहे इमाम हुसैन जी मंजिल करबला न हुई करबला में तो वाक़ियो थी वियो संदन मंजिल त अॻिते हुई कूफे हुई जे कूफे विया पे त छाजे ला पे विया मकसद केड़ो हो गर्ज केड़ो हुयो मतलब केड़ो हुयो चाहत केड़ी हुई तमन्ना केड़ी हुई एरे एकड़ो हिंदुस्तान में मौलवी दो टीटीआर जेड़ो जाकिर नायक इन्हें वरी तकरीर कया त बिन शहजादन की जंग हुई अमीर मावियो बादशाह हुयो उन्हें जो शहजादो हुयो यजीद हजरत मौला अली बादशाह हुयो उन्हें जो शहजादो हो इमाम हुसैन बिन्नी शहजादन जे विच में कुर्सी जी जंग हुई यजीद पियो चे कुर्सी ते मां हुजा इमाम हुसैन पियो चे त कुर्सी मुखे मिले कुर्सी जी लड़ाई हुई बी का गाल कोन हुई इने सोच जे मथा लानत इने फिक्र जे मथा लानत इन्हें फिक्र जे मथा जेको चे तो कुर्सी जे ला निकतो हुयो इन सोच जे मथा अल्लाह जी लानत हिकड़ो वरी चए थो त इमाम हुसैन पैसा माल
दौलत जे हासिल करण जे लाइ निकितो, लुटेरो बणजी निकितो, लुटण काफ़िला लुटिया हुई, रस्ते में काफ़िला लुटिया हुई, काफ़िला लुटण जे लाइ निकितो हुयो। मां तो चवां इन फिक्र जे मथां बि अल्लाह जी लानत आहे। जेको चे तो पैसे जे लाइ निकितो हो सो कूड़ो आहे, जेको चे तो कुर्सी जे लाइ निकितो हुयो इमाम हुसैन वो भी कूड़ो, कूड़े जो पुटु आहे। इमाम हुसैन निकितो छो हुयो, वियो छा जे लाइ हुयो, मदीनो छो छॾी, मक्को छो छॾी, बच्चा छो वठी निकितो? भला कुर्सी जे लाइ वञे हा न, इक़्तिदार जे लाइ, पैसे जे लाइ वञे हा, त पोइ इमाम हुसैन जे लाइ बेहतरीन मरकज़ मदीनो हुयो। मदीने में फौजूं गॾु करे हा, लड़ाई जे लाइ लश्कर गॾु करे हा, हथियार गॾु करे हा, कुर्सी वठे हा, त अली असगर ऐं अली अकबर ऐं बीबी सकीना ऐं सुगरा मासूम नियाणियुनि खे वठी न निकिरे हा। जेके कुर्सी जे लाइ निकिरंदा आहिनि से उहे लश्कर वठी निकिरंदा आहिनि, इक़्तिदार जे लाइ जेके वेंदा आहिनि से फौजूं गॾु कंदा आहिनि। मुंहिंजे इमाम हुसैन जे लाइ मदीनो मरकज़ हुयो, नाने साईं जी बारगाह हुई। सच ॿुधायो मोरे वारा, हिकिड़ो सुवाल तव्हां खां पुछां, दिलि खां पुछी जवाबु ॾिजो। जेकॾहिं अॼु 10 मुहर्रम ते इमाम हुसैन हिते अची वञे ऐं जे इमाम हुसैन हिते ताज मस्जिद में भी ऐलान करे त मोरे वारा केर आहे जेको मूंखे सिर ॾींदो? मां तव्हांखे कसम थो ॾियां रब जी ज़ात जो, मां तव्हांखे वास्तो थो ॾियां अल्लाह जी ज़ात जो, सची ॿुधायो त सिर केर ॾींदो? कहिड़ा कहिड़ा तू 1500 साल पो पैदा थियो ही, न तो इमाम हुसैन ॾिठो, न ज़ियारत कयई, न मदीने वारो ॾिठुई, पर अॼु बि तुंहिंजी इहा मोहब्बत जो मलाइकनि लिखी। फरिश्ता शाहिद आहिनि, अॼु ताज मस्जिद जो दर ऐं दीवारूं बि शाहिद आहिनि। खुदा जो कसम आहे क़यामत जे ॾिहाड़े हीअ ताज मस्जिद जो आगुर सहन बि शाहिदी ॾींदो। सुभान अल्लाह। हाणे जे मदीने में वेही इमाम हुसैन ऐलान करे हा त केर आहे मूंसां मूंते सिर ॾींदो, त मदीने वारा छा चवनि हा? तू 1500 साल पो पैदा थे, तू सिर ॾी थो, पर जन रूबरू मदीने वारे खे ॾिठो हुयो, जन मौला अली जे हथ ते बैत कई हुई। मौला अली जा मुरीद जेके मदीने में हज़ारे न लखे हुया, सिर ॾियनि हा या न ॾियनि हा? सिर ॾियनि हा या न ॾियनि हा? कुर्बानी ॾियनि हा या न ॾियनि हा? इमाम हुसैन जे हुक्म ते यजीद छा हुयो, यजीद जो लश्कर छा हुयो? पर मां हिकिड़ो फ़कीर आहियां, सूफ़ियुनि सां जुतियुनि खाइण वारो आहियां, सूफ़ियुनि जो मुंहिंजो ईमान आहे, असां सूफ़ियुनि जो मशरब आहे त इमाम हुसैन मदीने वारे साईं जो गादी नशीन आहे। अहले दिल था चवन, आरिफ था चवन त जेको गादी ते वेहंदो आहे न, उन के गादी वारे जो फैज़ उन जे सीने में ऑटोमेटिक अची वेंदो आहे। पीर से रोज़े धणी जा हुर्र, पीर पागारे जी जमायत अॼु बि चवंदा आहिनि त जेको बि गादीअ ते वेठो रोज़े धणी जो फैज़ उन जे सीने में अची वेंदो आहे।
अंग्रेजन हुरन के मारियो, जेलन में विधो, लोढ़न में बंद कयो, तब चौन पिया भेज पगारा। जेको भी गादी ते वेंदो उन्हें जेला सिर भी दींदा। उन्हन जो नजरियो आ आले दिल जो नजरियो आ तो जेको गादी ते वेंदो आ उन्हें के गादी वारे जो फैज मिलंदो आ। वो मदीने वारे साईं जे गादी ते जेको वेठो आ उन्हें वट को पावर हुंदो कनन न, फैज हुंदो कनन न, उन्हें वट का सलाहियत हुंदी या न। मां त हिय तो चवा जे इमाम हुसैन हिय आंगुर जो इशारो करे हा न त यजीदन जो लश्कर 80,000 जो सिर कलम थी सकियो। आहे यो ईमान। इन सिंध जो एकड़ो बुजुर्ग आ, तारीख तोहफतुल किराम में मीर अली शेर खाने लिखियो आ त सिंध जो एकड़ो बुजुर्ग हुयो, उन्हें वट बादशाह वक्त जो कावड़जी पियो, फौज मोकली बुजुर्ग के मारन जे ला। पो बुजुर्ग वट जेडी मल फौजी बाहरों घेरो कयो साईं जे दरगाह के, एकड़ो फौजी अंदर गिड़ी आयो। अबा किया ही फौजी वर्दी जो ॾिठे, अबा किया ही कि बादशाह हुकुम ॾिनो तो के मारन आया आहियूं। मूंखे मारन आई कि हा। मुरीद के चई त अबा यो अंदर कोठी में बसर पिया दे, एकड़ो बसर खणी दे, बसर खणी नहीं। बुजुर्ग हिय कयो, उन्हें बसर के हिय करे कटई, उन्हें सिपाही के चई अंदर ॾिस। अंदर जो ॾिठई त बुजुर्ग हिकड़े बसर के कटियो तो वे जेके 100 200 400 बसर पिया सब यदोल थी विया। वली सगोरे फरमाइश ताने मुझे कोठीअ में बसर घणा आहिनि या तुझा सिपाही घणा आहिनि? चइजे बसर घणा आहिनि। फरमाई जे हिकड़ो बसर कटींदुसि न त तुंहिंजी सॼी फौज इएं अधो अध गफा गफा थी वेंदी। अरे जे वलीअ के एतिरो पावर आहे बसर के वढे त हड़ई बसर वढजी सघनि था, त इमाम हुसैन जो रूहानी पावर छा हूंदो? इमाम हुसैन जी आलमा पुट जो पुट, पुट जो पुट, उन जो पुट, उन जो पुट, उन जो पुट, 7वीं 8वीं पीढ़ी में हजरत मोहम्मद गौस गवालियारी, मोहम्मद गौस गवालियारी इमाम हुसैन जे औलाद मां 7वीं 8वीं पीढ़ी में काफिलो वठियो वञे पियो, न्याणियूं बच्चा सब साथ साण हुजे, ओचितो धाड़ेलन हमलो कयो। बुजुर्ग वॾी उमिरि जो पोढ़ो पीर मर्द हीअं लठ खाॾी जे हेठों ॾेई हीअं ॾिसे बीठो, हो पिया लुटनि, हो पिया फिरनि, बुजुर्ग ॾिसे बीठो। धाड़ेलनि सॼे काफ़िले खे लुटियो, उठ फुरियूं, घोड़ा फुरियूं, सामान फुरियूं, सोन हुया, चांदी हुयो, जेको हुयो फुरियूं। उन काफ़िले में साईं जो बचड़ा बि गॾु हुया न। साईं जी नंढड़ी नवासी हुई, ॾोहिटी, हज़रत मोहम्मद गौस गवालियारी जी नंढड़ी ॾोहिटी। उन जे कननि में सोन जूं वालियूं पातल हुयूं। हिकड़े धाड़ेल वालीला थी, लही न सगी, छिक ॾिनई, लही न सगी, वरी छिक ॾिनई, वाली न लथी। धाड़ेल हो ज़ालिम, उन खंजर खणी ऐं न्याणी जो कनु कपियो। ॼण हिकड़ी हिकड़ी वाली लाहिण में देर थींदी, कनु सॼो ॿई कन कपे थो वठां, पोइ वालियूं कढी वठंदुसि, हीअं कनु कपियईं। बुज़ुर्ग पे मंज़र ॾिठो, न्याणी जो हिकड़ो कनु कपियईं, ॿियो कनु कपियईं। उन न्याणीअ दाह कई, नाना साईं, नाना साईं, नाना मुझो कनु कपजी वियो। जेॾी महिल नंढड़ी न्याणी रड़ कई, अल्लाह जो वली जेको ख़ामोश हुयो, सब्र में हुयो, इस्तिकामत में हुयो, जेॾी महिल नंढड़ी न्याणी दाह कई, नाना मुझो कनु कपजी वियो, त वलीअ जो सब्र जो पैमानो उथली पियो। हू जेका लठ टेक ॾेयूं बीठो, लठ सिधी करे हीअं फेरायईं, हीअं जो लठ घुमायई त जेतिरा बि धाड़ेल हुया उन्हनि जूं सिरियूं धड़नि खां धार थी वियूं। आहे ईमान। इन करामातिल औलिया हक़ुन, वलियन जूं करामतूं हक़ आहिनि, सच आहिनि।
जेकॾहिं इमाम हुसैन चाहे हाँ मोरे वारा कन खोले बुध जे चाहे हाँ मदीने में लखे आशिकन जो लश्कर गडु करे जंग करे हाँ त करे सघियो थे जेकॾहिं लश्कर न गडु करे हाँ पंहिंजो रूहानी पावर इस्तेमाल करे हाँ यजीद केड़ी शे हुई हुरमलो केड़ी शे हुई इब्न जियाद केड़ी शे हुई खुदा जो कसम इमाम हुसैन जेकॾहिं चाहे हाँ न हीअं लठ पाक हणे हाँ त फुरात जहिड़ियूं 10 नहरूं बहाए सघियो थे आहे ईमान पर हेॾे पावर जे बावजूद हेतरी फॉलोइंग जे बावजूद मदीने के छड़े मक्के आयो मक्के के छड़े कूफे दे हलियो छाजे ला सवाल इहो आ त इमाम हुसैन कुर्बानी छो ॾिनी ॻाल्हि समझ में आई हाँ ॿुधो जीअं हजरत मौला अली शेर खुदा शहादत जो प्यालो पीतो इमाम मौला अली जी शहादत बि हिकड़ी साज़िश जे तहत थी मौला अली जी शहादत खां पोइ जेको इंतशार थियो अफरा तफरी थी हजरत इमाम हसन के खलीफो चूंडियो वियो 40,000 जो लश्कर हर वक्त जंग जे ला तैयार लश्कर हजरत मौला इमाम हसन सां गॾु हुयो पर इमाम हसन खून रेजी न चाही जंग न चाही लड़ाई न चाही इमाम हसन हजरत सैयदना अमीर माविया रज़ी अल्लाह ताला ने सां सुलह करे ताज ऐं तख्त अमीर माविया जे हवाले करे छॾियो इमाम हुसैन यो मंजर ॾिठो पे जेडी मल तख्त ते यजीद वेठो अमीर माविया जे वफात खां पो जडे यजीद तख्त ते वेठो यजीद जो किरदार गंदो हुयो उन्हें जा इखलाक बुरा हुया उन्हें जा प्रकार गंदा हुया यजीद सरे आम शराब पियंदो हो यजीद जिनाकार हुयो यजीद कुत्ता पालन वारो हुयो यजीद जेडीमल महफिल में वेंदो हो त बैरूने मुल्क जा बाहिरन मुल्कन जा कीमती शराब घुराए पियंदो हुयो यजीद बेईमान थी वियो यजीद इस्लाम जो दुश्मन थी वियो हाणे यजीद जेकी कानून कढिया न उहे इस्लाम जे सरासर खिलाफ हुया दीन जे खिलाफ हुया जेको दीन जो जेको वण मदीने वारे साईं पोखियो जेके हुजूर पंहिंजे खून सां आबियारी कई हुई जे दीन के खुलफाए राशिदीन तनावर दरख्त बनायो जे दीन के मौला अली आबाद कयो जे दीन जेला इमाम हसन कुर्बानी दिनी जे दीन जेला अहल बैतन कुर्बानी दिनी अज उन दीन जो दुश्मन तख्त ते ताज जो मालिक थी यजीद हुकूमत जो मालिक थी भाई हुकूमत जो डंडो ताकत रखे थो ना हुकुमरान जी चवे तीअं करे समझो था असां वटि त जमहूरियत आहे पर इन जमहूरियत जे बावजूद हींअर पंजाब जा जेकी दर्सी किताब आहिनि उन दर्सी किताबनि मज़ा जेकी बि इस्लामी सबक उहे कढी बेईमानी वारा सबक शामिल कया अथनि हिन तव्हांजे इमरान खान जे दौर में छा कंदो मुमताज कादरी खे फाही ॾिनी वई मुल्क एहतजाज कयो पर थियो कुछ कोन हुकूमत जो डंडो आ जीअं वणे तीअं कनि था जेडी मल हे त मुसलमान आहिनि पर यजीद जेको बेईमान हुयो दीन जो धाड़ेल हुयो इस्लाम जो दुश्मन बणजी चुको हुयो जॾहिं यजीद तख्त ते वेठो उन जेके कानून पे पास कया से इस्लाम जे खिलाफ हुया दीन जे खिलाफ हुया इमाम हुसैन खे पंहिंजे नाने जे दीन जो दर्द हुयो दीन खे बचाइण जो फिक्र हुयो
मदीने में, मदीना मुनव्वरा में मदीने जो गवर्नर इमाम हुसैन के चई यजीद जी बैत कर, पर फरमाए बैत न कंदुस। यजीद जानी शराबिया, हुसैन पाका। यजीद पलीता, पाक कदे पलीतन जे अग्या न झुकंदा आहिनि। मक्के में आयो, मक्के दे गवर्नर चयो यजीद जी बैत कर। हुकूमत मदीने में भी यजीद जी हुई, मक्के में भी यजीद जी हुई। कूफे जे अंदर जेको गवर्नर हुयो नोमान बिन बशीर, वो अहल बैतन सा मोहब्बत रखण वारो हुयो। कूफे वारने यजीद जी बेत न कई। इमाम हुसैन के खत लिखूं त साईं असा तुझा हुबदार, तुझे बाबे अली जा हुबदार, तुझे नाने नबी जा हुबदार, असा तवां जे लाए सिर कुर्बान जान फिदा कंदासी। तवां असा वट अचो, असा तवां जा साथी थींदासी। यजीद जो असा बेत न कई आ, मुकाबलो यजीद सा कंदासी, असा तवां जा साथी थींदासी। इमाम हुसैन के हिकड़ो न ब न चार न, पर हिकड़ी रिवायत में 3000 खत मिलिया। घणा? 3000 खत मिलिया। हिकड़े ही ॾींहं ते 5-5 वफ़द ईंदा हुया। चवंदा हा त साईं जेकॾहिं तव्हां असां वटि न ईंदो, असांजी रहबरी रहनुमाई न कंदो, त पोइ असां क़यामत जे ॾियारे तुंहिंजे नाने वटि दाह ॾींदासीं त असां हुसैन खे सॼोसीं दीन जी ख़िदमत जे लाइ, पर हुसैन असांजे अॻुवाणी करण न आयो। अहिड़े क़िस्म जा ख़त लिखियऊं। पोइ इमाम हुसैन पंहिंजे नाने जे दीन खे बचाइण जे लाइ, इस्लाम जे कलमे जी सरबुलंदी जे लाइ, महबूब जे झंडे खे बुलंद करण जे लाइ, पंहिंजे बाबे मौला अली जे उन गैरतमंदी वारे उन जोहर के बरकरार रखंदे हजरत इमाम हुसैन कूफे दे रवानो थियो। ऐं जॾहिं यजीद ॾिठो त कूफे जो गवर्नर नोमान बिन बशीर नरम दिला अहल बैतन सां मोहब्बत रखण वारो आ, उन्हें इने गवर्नर के हटाए उन्हें जाते जालिम गवर्नर उबैदुल्लाह बिन ज़ियाद के मुकर्रर कयो। उबैदुल्लाह बिन ज़ियाद सफ़ाक हुयो, खून रेज़ी करने में देर न कंदो हुयो, ज़ालिम हुयो, ॾाढो माण्हू हुयो। कूफे में उन्हें रत वहाए छॾिया हुया, बसरे में उन्हें रत वहाए छॾिया हुया। उन्हें जे करे बसरे सां गॾु कूफे जी गवर्नरी बि यजीद इब्न ज़ियाद जे हवाले कई। हेॾो इमाम हुसैन यजीदियुनि जा कूफियुनि जा ख़त पढ़ी, उहे ख़त बि साण हुयसि। जेॾी महिल करबला ॾे कूफे ॾे हलियो पिए त उहे ख़त बि साण खणियूं पिए आयो। जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान ताईं पहुतो त उन वक़्त में परियों इनकलाब अची चुको हुयो। नोमान बिन बशीर माज़ूल थी वियो, ज़ालिम उबैदुल्लाह बिन ज़ियाद गवर्नर बणजी वियो। उन्हें कूफे वारनि खे चयो जेको इमाम हुसैन जो साथ ॾींदो उन जो सिर कलम कंदुसि, उन जा बच्चा यतीम कंदुसि, उन जो घर नीलाम कंदुसि। त कूफे वारा पंहिंजे उन जेके वफ़ा जा अहद ॿधा हुयनि ऐं उहे ख़त अॼु ताईं बि रुॻे अहले सुन्नत जे किताबनि में न, पर अहले तशय्युअ जे किताबनि में उहे ख़त मौजूद आहिनि। उन्हनि ख़तनि जो मफ़हूम छा हो ॿुधायांव? शीयन जा मुस्तनद किताब जे मुंतहिल आमाल या पंहिंजो मुल्ला बाकिर मजलिसी जा किताब आहिनि, उन्हनि में उहे ख़त मौजूद आहिनि। उन्हनि में लिखनि था त ए हुसैन असां तुंहिंजा शिया आहियूं, तुंहिंजे बाबे अली जा शिया आहियूं, असां हुबदार आहियूं, असां वटि अचो, पोखूं मेवा पचण वारा आहिनि, तव्हां अचो, असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजी कुर्बानी ॾींदासीं, असां तव्हांजे लाइ सभु कुझु करण जे लाइ तयारु बीठा आहियूं, तव्हां महिरबानी करे कूफे अचो, असांजी रहबरी ऐं रहनुमाई कयो। ख़त लिखण वारा कूफे जा शिया हुया। वरी इब्न ज़ियाद जे ज़ुल्म ऐं ॾाढ खे ॾिसी फिरी वञण वारा बि शिया हुया।
जेको लश्कर इब्ने ज़ियाद गॾु कयो उहो लश्कर दिमश्क मां न आयो हुयो, उहो लश्कर बि कूफे जे शीयन जो हुयो जेके इमाम हुसैन जे मुखालफत में दुश्मनी में उथिया। उहे ॿिया न हुया, शीयन जे किताबनि लिखियो आहे त उहे बि शिया गद्दार हुया जन ख़त लिखी घुरायो वरी बेवफ़ाई बि उन्हनि कई। पुट ॻाल्हि सम्झ में अचेव थी? दुश्मन केर हुया, मारण वारा केर हुया, गद्दारी करण वारा केर हुया? हाँ, इन्हें ते हिकड़ो दलील मां अल बिदाया वन निहाया जिल्द 8 सुफ़ो नंबर 198 उनमें हिकड़ी तवां के मां रिवायत तो बुधाया त तवां के सजो जेको मूं बयान कयो उन जो बैकग्राउंड तवां के समझ में अची वेंदो। सुम्मा अनाख राहिलतहू, हजरत इमाम हुसैन पंहिंजे स्वारी ते चढ़ी ऐं स्वारी के हलायो। व अमर उक़बा बिन समआन फअकलहा सुम्मा क़ाल अख़बिरूनी। पोइ हजरत इमाम हुसैन कूफे वारनि जे साम्हूं पंहिंजी स्वारी ते चढ़ी कूफे वारनि जे अॻियों आयो। लश्कर जेको करबला में गॾु थियो हुयो न, इमाम हुसैन जो जन पाणी बंदि कयो हो न, उन्हनि जे साम्हूं आयो। पोइ हजरत इमाम हुसैन ख़बर अथव छा चयो? उन्हनि माण्हुनि खे छा चई? अततलबूननी बिक़तीलिन लकुम क़तलतहू, छा तव्हां जो क़त्ल कयो आहे, जंहिं क़त्ल जो मूंखां पलांद वठण आया आहियो? मूं तव्हांजो को माण्हू मारियो आहे छा जो तव्हां मूंखां खून जो बदिलो वठण आया हो? औ मालिन लकुम अकलतहू, या तव्हांजो को माल मूं फबायो आहे जेको माल मूंखां वठण आया आहियो? ॿुधायो कूफे वारो, मूं तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे? ओ बिकिसासतिन मिन जिराहतिन, या मूं तव्हांजो को माण्हू ज़ख्मी कयो आहे उन जो बदिलो मूंखां वठण आया आहियो? क़ाल फअख़ज़ू ला युकल्लिमूनहू, जेॾी महिल इमाम हुसैन ईअं फरमायो कंहिंजो मूं खून कयो आहे त ॿुधायो, मूं तव्हांजो माल फबायो आहे त ॿुधायो, मूं तव्हांजो को ज़ख्मी कयो आहे त ॿुधायो, त ॻाटा हेठि कयूं, शर्म खां कंध हेठि कयूं, छो त कूड़ा हुया न, कंध हेठि कयूं, ॻाल्हाइण जी जुरत न कयूं। पोइ हज़रत इमाम हुसैन नाला वरता, या शीस बिन रबी, ओ शीस पुट रबी जा, या हज्जार बिन अबजर, या कैस बिन अशस, या ज़ैद बिन हारिस। ये 4 नाला खयूं जेके कूफे जा उहे वॾा वॾा शिया इहे हुया जन ख़त लिखिया हुया। इमाम हुसैन जा लफ़्ज़ ॿुधो, अलम तक्तबू इलैया, छा तव्हां मूंखे कोन लिखियो हुयो? कद अयनत सिमार, साईं खजूरूं मेवा पची विया आहिनि, फसल तैयार थी विया आहिनि, वक़्तरल जनाब, असांजो जा फसल बाग तैयार थी विया आहिनि। फअक़दम अलैना, ए इमाम हुसैन तव्हां असां वटि अचो, असां तव्हांजा मुंतज़िर आहियूं, असांजा सिर, असांजूं जानियूं, असांजा बाग, असांजा माल सभु मौजूदु आहिनि, अव्हां जे लाइ सभु क़ुर्बान आहिनि, अचो। छा तव्हां मूंखे ख़त लिखी न घुरायो हुयो? पुट फैसलो इमाम हुसैन पाण कयो त संदन कातिल केर आहिनि, जेके घुराइण वारा हुया उहे ई विढ़ण वारा हुया। जन ख़त लिखी घुराया हुया, इमाम हुसैन उनजा नाला तो वठे पियो त फलाणा फलाणा फलाणा, फरमाइनि था त हज्जार बिन अबजर, शुबैस बिन रबी, कैस बिन अशस, ज़ैद बिन हारिस, तव्हां ई त आहियो जो मूंखे ख़त लिखी घुरायो हुयो, वरी तव्हां ई मूंसां बेवफ़ाई था कयो। फ़क़ालू लहू लम नफ़ल, त चवण लॻा त असां त ख़त लिखिया ई कोन्हनि, असां त ख़त लिखिया ई कोन्हनि। इमाम हुसैन खे साम्हूं ईअं चई, फ़क़ाल सुभान अल्लाह, इमाम हुसैन चयो त सुभान अल्लाह, अल्लाह जी ज़ात पाक आहे, वल्लाहि लक़द फ़अलतुम, अल्लाह जो कसम आहे त तव्हां ई मूंखे ख़त लिखी घुरायो आहे। सुभान अल्लाह, अजब जी ॻाल्हि आहे, जो ख़त लिखी घुरायो अथव वरी वरी इक़रार बि नथा कयो, मञो बि नथा। पोइ हज़रत इमाम हुसैन फरमाया, या अय्युहन्नास
इज़ करहतुमूनी फदऊनी अनसरिफ अनकुम। ए कूफे वारो, अगर मुझो अचण तवा के पसंद ना है तो दुनिया जहान रब जो खुलियो पियो आ, मुझो रस्तो छड्यो, मां पंजे नाने जी दीन जी खिदमत के बे हंध वनी कंदुस। फकाल लहू कैश बिन असास, कैस बिन अशस नाले उन्हें खबीस चयो अल्लाह तंजिल अला हुक्म बनी अम्मिका, भला तवा यजीद जी बेत छोड़ था कयो, बेत खणी कयो तो गाली खत्म थी वने, झगड़ो ही खत्म थी वने, बेत कयो न। इन्नहुम ला युज़ूक, तवा के ईसाईंदा कोन, यजीद ता सा विढ़ंदो कोन, यजीद ता के मारींदो कोन, यजीद ता के ईसाईंदो कोन। वला तरा मिनहुम इल्ला मा तुहिब, यजीद खां तो के उहा शे मिलंदी जेका तू पसंद कंदे। यजीद जी बेत कयो, तस्लीम थी वञो, बस गाल खत्म थी वेंदी। इमाम हुसैन फरमायो फकाल लहुल हुसैन अंत अखू अखीक अतुरीद अन ततलुब का बनु हाशिम बे अक्सर मिन दमिन मुस्लिम इब्न अकील। तू उहो ही न मुझे भा मुस्लिम बिन अकील के मारायण वारो, धोखे सा मारायण वारो भी तू आही। अज वरी तू मुखे सलाह थोड़ी त मां यजीद जे क्या झुकी वञा। ला वल्लाहि ला आतीहिम बियदी आयता अज़लील, अल्लाह जो कसम तके बेइज्जत मानू वांगुर झुकी मां यजीद सा हाथ मिलाया, यो हुसैन का न थियो आ न थी सगंदो। हुसैन झुकियो आ न झुकी सगंदो। हुसैन जेको मकसद खणी आयो आ, उन्हें मकसद का न हटियो आ न हटंदो। पुट ता के गाल समझ में आई तो घुराइण वारा भी उहे, बेवफाई करण वारा, गद्दारी करण वारा भी उहे, वरी यजीद जे अॻियां झुकण जी सलाह ॾियण वारा भी उहे। पर कुर्बान वंजे इमाम हुसैन जे अज़मत तां सदके वंजे, उन्हें जे हिम्मत तां कुर्बान वंजे, उन्हें जे जज्बे जे मथा कुर्बान वंजे। शेरे खुदा जो बच्चो फरमाए थो मुझे रगुन में हैदरे करार जो खून आ, हुसैन जो सिर कटजी त सके तो गैर जगह झुकी न तो सके। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, उन वक्त में हजरत इमाम हुसैन उन्हनि के नसीहत कया, व नादल हुसैन अय्युहन नास। इमाम हुसैन नसीहत कंदे फरमायो त इंसानो इस्मउ मिन्नी नसीहा, मां हुसैन तव्हां खे नसीहत थो कयां। अकूल हालकुम, मां तव्हां खे हिकिड़ी नसीहत थो कयां, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। फअनसत अन्नास कुल्लुहुम, पंहिंजा त ख़ामोश थी विया, पर हू यज़ीदी भी चुप थी विया। त हिन वक़्तु हुसैन चवे छा थो, नसीहत कहिड़ी थो करे। फ़क़ाल बाद हम्दुलिल्लाह व सना अलैहि अय्युहन नास इन क़बिलतुम मिन्नी अनसफ्तुमूनी कुंतुम बिज़ालिका असअदु। इमाम हुसैन फरमाए तो त ॿुधो, जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञंदो, मुंहिंजी बेत में ईंदो, मुंहिंजो फरमान मञंदो त तव्हां जहिड़ो बख़्त वारो ॿियो केरु न हूंदो। पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा मञो, मुंहिंजे नाने वारे दीन खे छॾे तव्हां यज़ीद जा पैरोकार थियो था, त यादि रखो मूंखे न तव्हांजे माल जी ज़रूरत आहे, न तव्हांजे दौलत जी ज़रूरत आहे। मां हुसैन पंहिंजो सिर कटाए सघां थो, बच्चा कुर्बान करे सघां थो, पर पंहिंजे नाने जे दीन खे छॾे नथो सघां। पुट ॻाल्हि समझ में आई? असुल वाक़ियो इहो आहे, असुल गर्ज़ इहो आहे, दीन जो तहफ़ुज़ करणो आहे। अल बिदाया व निहाया वारो लिखे थो, जेॾीमहिल 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते इमाम हुसैन मैदान करबला में निकितो न, त उन वक़्तु साईं वटि 2 शयूं हुयूं। घणियूं शयूं हुयूं? मोरे वारा ध्यानु चाहींदुसि तव्हांजो। इमाम हुसैन वटि 2 शयूं हुयूं। हिकिड़े हथ में तलवार हुई, ॿिए हथ में क़ुरान हुयो। हिकिड़े हथ में तलवार हुई, ॿिए हथ में क़ुरान हुयो। ये 2
हुसैनी हथियार हैं। इमाम हुसैन जे जिंदगी जो माहसुल ब शयूं हैं। हिकड़ो तलवार जॾहिं मुकाबले जो वक्त अचे, बातिल सां मुकाबले जो वक्त अचे त गर्दन झुकाए न बीबो आ, कंध मथे करे मुकाबलो करे निबो आ। हुसैनी ए हुसैनी हुबदारो, इमाम हुसैन बातिल जे अॻियां गर्दन झुकाइण जो सबक न सेखारियो, करबला में कंध मथे करे ऊचे घाट अचण जो सबक सेखारियो। इमाम हुसैन जे इन फलसफे के भिटाई भी बयान कयो। फरमाए तो हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मढारे। हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मढारे। मथा ते गुतरार मारत मतारो थिए। फरमाए तो झुकी वञण ज़लीलन जो कम्मा, झुकी वञण बानन जो कम्मा। मर्द बातिल जे अॻियां झुकंदा न आहिनि। अॼु गाटड़ा हीअं झुकाए न वेहो, कंध निबा करे निमा करे न वेहो। हुसैन जा मुरीद आहियो, ऊचे घाट चओ। जे बातिल वारा घणा आहिनि त बि परवाह न आहे। जे असां थोरा आहियूं त हीणा आहियूं त बि ॿीणा आहियूं, ॿ आहियूं त बि ॿारहां आहियूं। झुकबो न आहे। खबरदार मोरे वारो, बातिल जे अॻियां न झुकणो आहे, न निमणो आहे। ऊचे घाट अचण या इमाम हुसैन जी तालीम आहे। मुज़ाहिमत जो लीडर आहे, मुज़ाहिमती तहरीकुन जो लीडर आहे मुंहिंजो इमाम हुसैन। जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद। मुझा दोस्तों, बे नंबर ते इमाम हुसैन जेको मैदान करबला में असां के सबक दिनो। हिकड़े हथ में तलवार, बे हथ में कुरान। चो बे हथ में छा हुयो? कुरान हुयो। इमाम हुसैन जो मंशूर ऐं दस्तूर रब जो कुरान हुयो। इमाम हुसैन भंग जा कूंडा, दूल, धुकड़, मातम रोडन ते वञी मथा उघाड़ा करे न्याणियूं बेपर्दा बाज़ारुनि में वठी वञण हुसैन जो तरीक़ो न आहे। इहो शिमिर जो तरीक़ो आहे, इहो यज़ीद जो तरीक़ो आहे। इमाम हुसैन जो मंशूर ऐं दस्तूर कुरान वारो, कुरान वारो, कुरान। ثم ركب الحسين على فرسه واخذ مصحفا فوضعه بين يديه। हज़रत इमाम हुसैन कुरान खयो, पंहिंजे अॻियों पंहिंजे घोड़े ते कुरान रखियईं। ऐं सुम्म इस्तक़बल القوم رافعا يديه। पोइ इमाम हुसैन कुरान अॻियों रखे हथ मथे खया, हथ मथे खणी ऐं फरमाई त अल्लाहुम्म अंत सिकती फी कुल करबिन। हर दुख में मुझो मददगार मुझा रब तू आई। मुझो मददगार मुझा मौला तू आई। वरजाई फी कुल शिद्दतिन। हर सख्ती में मुझी उम्मीद तो रब जी ज़ात में आ। मुझे उम्मीदुन जो मरकज मौला तू आहीं, मुझो मददगार तू आहीं। इन वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब। मुझो वारिस, मुझो मददगार, मुझो साथी, मुझो साझी, मुझो रफीक, मुझो मुमिद, मुझो नासिर आहे त सिर्फ अल्लाह जे ही कुरान नाज़िल कयो आ। ओ रब मुझो मददगार आ। वहुव यतवल्ल सालिहीन। उहो ही अल्लाह सालिहन जो मददगार आ।
भाईरो मोरे वारो इमाम हुसैन कुरान हथ में खणी कुरान ते अमल करे दुनिया वारन के देखारियो त सिर वने वणन दे पर कुरान वारो रस्तो न छडबो वो छा था चो इमाम हुसैन जो रस्तो बने तो हाँ राहतूं होदे भी घणियूं आहिनि यजीद वारे रस्ते में मज़ा घणा आहिनि ऐश आहिनि आराम आहिनि सुख आहिनि पैसो आहे ॾोकड़ आहे कुर्सी आहे इक़्तिदार आहे नफ़्स जूं ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं पैसो ॾोकड़ जाम मिलंदो यजीद जे पासे ॾे सुख दुनिया जा घणा ई मिलंदा पर हुसैनी रस्ते में ॾुख बि सुखनि खां वधीक प्यारा हाँ मोरे वारा सोचे वठो मुझो अमड़ियों भेनरूं सोचे वठो सैयदा ज़ैनब साइण मैदान करबला में इस्तिकामत जो पेकर बणजी ॾेखारियो जेॾी महिल यजीदियुनि खेमा लुटिया सामान फुरिया ओॾी महिल बीबी ज़ैनब जे छातीअ में का शइ लिकल हुजे माण्हुनि सम्झो शायदि सोन लिकायो अथई चांदी लिकाई अथई सैयदा ज़ैनब फरमायो त अलीअ जी बचड़ी सोन चांदी न लिकाईंदी अलीअ जी बचड़ी के सीने सा कुरान लगल आ कुरान कुरान हाँ मुझा दोस्तों इमाम हुसैन हिक त हक ते हलण सेखारियो बियो कुरान जो मंशूर दस्तूर पेश कयो पोइ तव्हां खे कुरान वारो रस्तो थो वणे या यजीद वारो रस्तो जवाब ॾियो ॻाल्हायो कुरान वारो रस्तो वणे थो त पोइ निमाज़ पढ़णी पवंदी कुरान चए थो अकीम सलात निमाज़ क़ाइम कयो तव्हांखे निमाज़ पढ़णी पवंदी यजीदी आहियो त तव्हांखे किताब ई न आहे तव्हांखे चङो ई कोन था यजीदियुनि ते मयार ई न आहे जे हुसैनी आहियो त निमाज़ पढ़ो जेॾीमहिल मैदान करबला में तीर वसिया पे न तलवारूं वसियूं पे न इमाम हुसैन हक़ न कई ए यजीदियो बंद कयो नेज़ाई भला अलीअ जो बच्चो ज़ोहर निमाज़ पढ़ंदो जे हुसैनी हुबदार आही न मातमी जुलूस हलंदे सिजल थे जो टाइम अची वञे त रड़ कर बीहो ज़ाकिरो बीहो त निमाज़ गॾिजी पढ़ंदासीं हुसैन जो तरीक़ो आहे त निमाज़ पढ़ी ॾेखार न भला जे पंज नथो पढ़ी त ज़ोहर आहिनि मग़रिब आहिनि त पढ़ी ॾेखार न ओ मिठा निमाज़ पढ़ण रोज़ो रखण कुरान ते अमल करण हे हुसैनी तरीक़ो आहे जेके हुसैनी रस्ते ते हलंदा आहिनि ख़ुदा जो कसम सोभ उन्हनि जी कामयाबी उन्हनि सच ॿुधायो त मैदान करबला में यजीद जो लश्कर बि घणो हथियार बि घणा उन जी जमियत बि घणी पैसो ॾोकड़ बि उन वटि इमाम हुसैन तोड़े जो हथे ख़ाली हुयो पर फतह कंहिंखे मिली फतह कंहिंखे मिली ख़ुदा ॼाणे थो त मां करबला बि ॾिसी आयो आहियां कूफो बि ॾिसी आयो आहियां दिमश्क बि ॾिसी आयो आहियां शुगर मिल जो तव्हां ॾिठो आहे न जिते बर्नर हूंदो आहे बर्नर जिते बाहि ॿरंदी आहे 24 कलाक बाहि ॿरंदी आहे शीशे जो कारखानो आहे दिमश्क जे शहर में उन शीशे जो जेको बर्नर आहे जिते बाहि थी राति ॾींहुं ॿरे उहा बर्नर आहे हिते यजीद जी क़बर आहे यजीद जी क़बर उन बाहि वारे मकाम ते आहे जिते शीशे जे कारखाने जो बर्नर थो ॿरे उते अंदर बि बाहि अथसि मथों बि बाहि अथसि पर हुसैन जी मज़ार मां ज़ियारत दीदार करे आयो आहियां ख़ुदा जो कसम लख रहमतूं थियूं हर वक़्त में वसन रहमतूं मां जेॾीमहिल करबला जे एरिया में दाख़िल थियुसि न अञा करबला परे हुयो पर उन एरिया में आयुसि त ख़ुदा जी इज़त जो कसम आहे अल्लाह जे घर में तव्हां सां थो ॿुधायां त उन एरिया में पहुचण सां मुंहिंजे दिलि जी कैफ़ियत मटी वई ऐं हिकिड़ो दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी ऐं मूंखे ईअं महसूसु पियो थिए त मां कंहिं अहिड़ी जाइ ते पहुतो आहियां जिते अल्लाह जी रहमत थी वसे ऐं जेॾीमहिल न पहिरियों मंज़र हज़रत हुर्र जे मज़ार जो नज़र आयो
हज़रत हुर्र जी मज़ार जे पहिरीं शहादत माणी इमाम हुसैन जे कदमनि ते हज़रत हुर्र पंहिंजी जान फिदा कई। ख़ुदा जाने उते पहुचण सां केॾो बि कठोर दिलि हुजे पर अखियुनि मां पाणी वही थो। वरी जेॾीमहिल करबला मुअल्ला में इमाम हुसैन ऐं गाज़ी अब्बास जे दरबार ते पहुतुसि, ईअं पियो सम्झां त ॼणो अल्लाह जे रहमत जो नूर ऐं रहमत वसी रही आहे। ईअं पियो लॻे ॼणो मलाइक चौधारी घेरो कयूं, हथ अदब जा ॿधियूं, इमाम हुसैन खे अॼु बि सलाम करे रहिया। मुझा दोस्तो, चंद पल जी यजीद जी हुकूमत हुई पर सदियूं हुसैन जूं, सन हुसैन जा, क़यामत ताईं बादशाही हुसैन जी। यजीद माण्हुनि जे गर्दननि ते डंडे जे ज़ोर ते 2-3 ॾींहं हुकूमत कई पर यजीद जी उहा हुकूमत न रही, ताज तख्त न रहियो, पर हुसैन जी हुकूमत अॼु बि करोड़ दिलुनि जे मथां क़ाइम ऐं दाइम। उन जो मंज़र थोड़ी देर पहिरीं तव्हां पाण अखियुनि सां ॾिठो। हुसैन जे नाले ते सिर घुर्त हज़ारे सिर ॾियण वारा आशिक़। मां तो चवां त हींअर जेको वज़ीर आज़म आहे न इमरान खान, इहो बि उथी चवे त मूंखे सिर केरु ॾींदो त हिकिड़ो बि अंगूठो ॾिएसि। सची थो ॿुधायां, हिकिड़ो बि सिर कोन ॾींदुसि। वज़ीर आला काइम अली शाह चवे त वाह मूंखे सिर ॾियो, केरु न ॾींदो सिर, पर मुंहिंजे सोणे हुसैन जे लाइ लखें सिर अॼु बि हाज़िर। ऐं जंहिं इमाम हुसैन सां दिलि लाती, मोहब्बत जो राबितो ॻंढियो, ख़ुदा ॼाणे उहो निभागो बि सभागो आहे, निदोरो बि सदोरो आहे, जहन्नमी बि जन्नती। जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक खयूं न, इस्लाम जी तारीख़ में पहिरियों सिर आहे जेको नेज़े ते खयूं। ॿियो कंहिंजो सिर नेज़े ते इमाम हुसैन खां अॻु में कंहिंजो बि इस्लाम में सिर नेज़े ते न खयूं वियो। पहिरियों सिर इमाम हुसैन जो जेको नेज़े ते खयूं। जेॾीमहिल सिर मुबारक कूफे मां खणी दिमश्क वञनि पिया यज़ीद जे दरबार में, त रस्ते में हिकिड़ो गिरजा घर हो, ईसाइन जो माबद हो, इबादत खानो हुयो। ईसाई राहिब हुयो जेको पंहिंजे इबादत खाने जी छत ते चढ़ियो वेठो। उन जो दरवाज़ो मथों खिड़की खुलियल हुई ओभर पासे ॾों, उन रस्ते सां जेको रस्तो कूफे वारो हुयो। जेॾीमहिल उन आबिद ॾिठो त कूफे खां हिकिड़ो काफ़िलो थो अचे, जंहिंमें कुझु औरतूं बि आहिनि, कुझु ॿार बि आहिनि, पर उहे औरतूं कैदियाणियूं बणियल आहिनि। उन काफ़िले जे अॻियां हिकिड़ो सिर आहे जेको नेज़े जे मथां चढ़ियल आहे। उन सिर जे मथां नूर जा चिमकार अची रहिया आहिनि। जेॾीमहिल उन राहिब इहो मंज़र ॾिठो, पंहिंजे इबादत खाने मां हेठि लही आयो, पंहिंजे ख़लीफ़नि खे, पंहिंजे मुरीदनि खे चयईं त पुछा कयो इहो काफ़िलो कंहिंजो आहे। मूंखे लॻे थो त इहो काफ़िलो को आम काफ़िलो नाहे, को ख़ासि काफ़िलो आहे। माण्हू विया पुछी मोटी आया, चवनि था साईं ही काफ़िलो जेको आहे, चवनि था मुहम्मद करीम जे बचड़नि जो काफ़िलो आहे, जंहिंखे यज़ीद कैदी कयो आहे। इन काफ़िले जो सरदार इमाम हुसैन शहीद कयो वियो आहे, उन जो सिर नेज़े ते चाढ़ियो वियो आहे। ही उन जा बच्चा कैदी बणाया विया आहिनि। जेॾीमहिल उन राहिब ये ॻाल्हियूं ॿुधियूं त चई काफ़िले वारनि खे चओ मुंहिंजी ज़िंदगी जी कमाई 10,000 दीनार आहिनि, उहे 10,000 तव्हांखे थो ॾियां। हिकिड़ी राति जे लाइ इहो काफ़िलो मुंहिंजे हवाले कयो, हिकिड़ी राति मूंखे इन काफ़िले जी ख़िदमत जो मौक़ो ॾियो।
कूफे वारा पैसे जा भुख्या हुया, दौलत जा लालची हुया, उहे चवण लगा त ए राहिब 10,000 दे, असां हे काफ़िलो सॼो तुंहिंजे हवाले कंदासीं रात हिकड़ी। मुंहिंजा दोस्तो, उन राहिब जो जेको ख़ास कमरो, भलो सुठो कमरो हुयो, पंहिंजे मुरीदनि खे चई त इन कमरे खे साफ़ कयो, इन कमरे में अतुर खुशबू सुरहान लॻायो, मुहम्मद जे बचड़नि खे इन कमरे में रहायो। ऐं पाण इमाम हुसैन जो सिर पाक वरतई, उन सिर मुबारक जा चेहरो पाक रत में रंगीन हुयो, जेके तीर लगा हुया चेहरे पाक ते जख्म हुया, जिस्म रत में, चेहरो रत में रंगीन हुयो, सुहारी मुबारक रत में रंगीन हुई, जुल्फ मुबारक रत में गाढ़ा हुया। उन ईसाई राहिब छा कयो जो हजरत इमाम हुसैन जे जुल्फन के धोतई, चेहरे के धोतई, साफ कयई। उन चप मुबारक जन के मदीने वारो मीर चुमड़ियूं ॾींदो हुयो, उन चेहरे पाक के साफ करे, खुशबू सुरहान जुल्फन में लगाए, पंहिंजी झोली में रखई, ऐं पाण ॾिसंदो रहियो, अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रहियसि। मुंहिंजा दोस्तो, रात थिया, हिन राहिब छा कयो जो उन चेहरे पाक के हिकिड़े थाल में रखई, उन थाल में रखे पंहिंजे कमरे में, पाण उन थाल जे अॻियां जीअं निमाज़ में गोॾड़ा भञी वेहबो आ, ईअं बाहूं बधी ऐं इमाम हुसैन जे चेहरे जी ज़ियारत ऐं दीदार करण लॻो आ। मुंहिंजा दोस्तो, चेहरो बि चेहरो आ, उहो चेहरो आ जंहिंखे मदीने वारो मीर चुमियूं ॾींदो आ। हज़रत याला बिन मुर्रा थो चवे, हिकिड़े ॾींहुं हुज़ूर मदीने जे गली मां अचनि पिया, इमाम हुसैन ॿारनि सां रांदि खेॾे पियो, सुहिणो नबी गली में वेही रहिया, इमाम हुसैन खे भाकुर पाए पंहिंजे सीने सां लाथऊं। पोइ छा कयूं जो हिकिड़ो हथु खाॾीअ जे हेठों, ॿियो हथु मथे जे मथों ॾेई चपन ते रखे, इमाम हुसैन जा चप चुमण लॻा, पंहिंजी ज़बान चूसाइण लॻा। उहो पाक चेहरो जंहिंखे मदीने वारो साईं पंहिंजी ज़बान चूसाईंदो, अजो पाक चेहरो ईसाई राहिब जे अॻियां आ, हीअं ॾिसे बि थो, अखियुनि में ॻोढ़ा बि वहनि पिया। जेॾीमहिल रात आधी रात थी आ त आवाज़ आयो, ए राहिब हिन हुजरे मां ॿाहिरि निकिरी वञ, अॼु पाक रूह अचनि था हुसैन जो दीदार करण जे। जरूर अमड़ खातून जन्नत जो रूह आयो हूंदो। ओ राहिब ॿाहिरि निकिरी वञ, अॼु पाक रूह दीदार जे लाइ अची रहिया आहिनि। ये मुझी ज़बान, ये मुझो कलम छा पेश करे, हसनैन जो गम हिया मुझी ज़बान, ये मुझो कलम हर हूर हुसैन के हार विधा। हर हूर हुसैन
खे हार विधा वही पर करबल बणे जी बाग़रम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम पुट कूंध वियो काज जी रात कुसी जंहिंजो कासिम घोट खुदा जो कसम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम मुंहिंजा दोस्तो पूरी रात आबिद खिदमत ऐं सेवा में गुज़ारे थो जीअं सुबुह थियो आहे उन जे दिलि वारो ॾीओ रोशन थी वियो चए थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दोस्तो ईसाई राहिब कलमो पढ़ी मुसलमान बणजी वियो आहे हुननि ज़ालिमनि 10,000 वरता मुंहिंजा दोस्तो सुबुह जो काफ़िलो अॻिते हलियो जेॾी महिल अहल बैतनि जो काफ़िलो हले पियो जंहिं राति हुसैन जे चेहरे जो दीदार कयो आहे उन चयो त ही इबादत खानो तव्हांखे आयो मां हुसैन जी ग़ुलामी न छॾींदुसि काफ़िले जे पुठियां लॻी पियो आहे चए तो बाक़ी जिंदगी हुसैन जे बच्चन जी गुलामी में पूरी कंदुसि इन सारी जिंदगी जे राहिबी मशाइखी का हुसैन जे दर जी गुलामी मुझे ला वधीक शान वारी ओ मुंहिंजा दोस्तो जने इमाम हुसैन के सुञातो दिल लाती दुनिया बि उन्हनि जी आख़िरत बि उन्हनि जी ॿई जहान उन्हनि जा रब आबाद करे छॾिया पर जेको मुसलमान सदाए ऐं नबी जे बच्चन सां बुग़्ज़ रखे नबी जे घराणे सां अदावत ऐं वेर रखे इहो यसीदी त सॾे सघिबो पर मोमिन न सॾिबो मोमिन उहो आहे जंहिंजे रगुन रेशन में सुहिणे हुसैन जी मुहबत समायल हुसैन शाहिद हुसैन ज़ाहिद हुसैन हक़ जो इमाम आहे हुसैन आला हुसैन बाला हुसैन आली मकाम आहे हड़ई चो हुसैन आली हुसैन बरतर हुसैन रहबर हुसैन हक़ जो इमाम आहे उहो अजमल उहो अकमल उहो ई आली मकाम आहे कॾहिं मके में कॾहिं मदीने कॾहिं संदसि सिर सवार नेज़े उहो शरीयत उहो तरीक़त उहो ई नबवी निज़ाम आहे उहो शरीयत उहो तरीक़त उहो ई नबवी निज़ाम आहे हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन रह
हुसैन आली मकाम आए। अज त दिल सां पढ़ मलाइक नाला लिखन ही था पिया। अज या लिस्ट करबला भी वेंदी त कूफे भी वेंदी, या लिस्ट अज मदीने पाक भी वेंदी। हुसैन बाला हुसैन आला हुसैन हक जो इमाम आए। हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन आली हुसैन आली। कॾहिं कुलन ते नबी खयुस पे, कॾहिं कुलन ते नबी खयुस पे, कॾहिं संदसि सिर सवार नेज़े। ओ कॾहिं संदसि सिर सवार नेज़े। उहो ई रहबर उहो ई दिलबर उहो अलैहि सलाम आए। हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए। करमुला संदस जे दर जो नौकर, संदस असक दर संदस अनौकर। गुलाम इब्ने गुलाम आहे, गुलाम इब्ने गुलाम आहे, संदन बच्चन जो भी गुलाम आए। हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन हक जो इमाम आए। हुसैन हक जो इमाम आए। आहे दिल मदीने वारे जे बचड़न सा सच्ची था चो या ज़बान सां था चो। वेठा किथे आयो? ताज मस्जिद में अल्लाह जे घर में। सच्ची बुधायो तो सच्ची दिल थवा इमाम हुसैन सा। जे सच्चा मुरीद आयो तो अज खां वठी नमाज न छड़जो, नमाज पढ़जो, सुहारी रखो, रब जो जिक्र कयो, मस्जिद के आबाद कयो, नेकी जे रस्ते ते हलो। तवांजी दुनिया भी आबाद, तवांजी आखिरत भी रब आबाद कंदो। अल्लाह करीम असां के सच्चो हुसैनी बनाए, इमाम हुसैन जी मोहब्बत में जियारे, इमाम हुसैन जी मोहब्बत वारो मौत नसीब फरमाए। बटे सिटूं दुरूद सलाम जो थींदियूं, उन खां पोइ दुआ थींदी। सब उथी बियो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। या अल्लाह जिन भलारे ॾींहं जे सदके सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। ए मुंहिंजा मौला, जेकी दिल में आसूं उमेदूं खणी आया आहिनि, सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। हज़रत साईं मौलाना गुल मोहम्मद के सेहत ऐं तंदुरुस्ती ॾे। ए मुंहिंजा मौला, साईं के सेहत सलीमा, सेहत आजला कामला अता फरमा। ए मुंहिंजा मौला, हज़रत साईं मौलाना मोहम्मद उस्मान जा दर्जात बुलंद फरमा। मौलाना नाले मिठो रहमतुल्लाह अलैह जा दर्जात बुलंद फरमा। उन्हनि जे मज़ारुनि ते ला तादाद रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह, हुज़ूर जी सारी उम्मत ते राज़ी थी। महबूब जा जिते उम्मती रहनि था, उन्हनि खे शादो आबाद रखजां।
इस्लाम के गलबो अता कर। ए मुझा मौला यहूदियुन ऐं नसारन जा नापाक मंसूबा मिट्टी में मिला। ए मुझा मौला असांजे प्यारे वतन पाकिस्तान जी हिफाजत फरमा। पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरन का महफूज रखजा। ए मुझा मौला असांजे पाक फौज जी तू मदद फरमा। ए मुझा मौला असांजे फौजी जवानन जो मोराल बुलंद फरमा। ए मुझा मौला सरहदुन ते जेके असांजा फौजी जवान पहरो ॾेई रहिया आहिनि मौला उन्हनि खे शादो आबाद रखजा। हुजूर जी सारी उम्मत ते राज़ी थी। मुझा मौला मदीने वारे साईं जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। साईं 11 बजे